बुशरा बीबी जी मुबैना डायरी साम्हूं अची वई आहे। डायरीअ जा कुछ वर्क फाटल आहिनि। अदालतुनि ते एतिरो दबाव विधो वञे जो असांजी मुखालफ़त में फ़ैसिलो न अचे। मुबैना डायरी में लिखियो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, जेकॾहिं गवर्नर राज लागू कयो वञे त फीथा रोक हड़ताल कई वञे। पीटीआई चेयरमैन राति जो 12 वॻे खां पोइ रुगो खीर पी सघे थो। बुशरा बीबी जी डायरी में लिखियलु आहे। पीटीआई चेयरमैन कहिड़े वक़्तु छा खाईंदो ऐं छा पीअंदो, मुबैना डायरी में इहो बि ज़िक्र थियलु आहे। अॻूणे वज़ीर आज़म खे ॿुधाए छॾियो आहे त एस्टेब्लिशमेंट खे कीअं डील करणो आहे। मुबैना डायरी में चयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, पीटीआई चेयरमैन राति जो 12 वॻे खां पोइ रुगो खीर पी सघे थो। बुशरा बीबी जी डायरी में लिखियलु आहे, जेकॾहिं गवर्नर राज लागू कयो वञे त फीथा रोक हड़ताल कई वञे। मुबैना डायरी में इन जो बि ज़िक्र आहे। एस्टेब्लिशमेंट ऐं अदलिया ते कीअं दबाव विझणो आहे, बुशरा बीबी जी मुबैना डायरी साम्हूं अची वई आहे, जंहिंमें कुछ वर्क फाटल आहिनि। अदालतुनि ते एतिरो दबाव विधो वञे जो असांजी मुखालफ़त में फ़ैसिलो न अचे। मुबैना डायरी में इहो बि लिखियो वियो। मुबैना डायरी में इहो बि लिखियलु आहे त जेकॾहिं गवर्नर राज लागू कयो वञे त फीथा रोक हड़ताल कई वञे। पीटीआई चेयरमैन राति जो 12 वॻे खां पोइ रुगो खीर पी सघे थो।